अस्सलाम वालेकुम। सुबह जा हिन महिल थिया आहिनि 11:30 ऐं अॼु आहे 23 जनवरी संडे। सुबुह खां असां कचहरियुनि में मसरूफ़ हुयासीं इंतिहाई ऐं देरि सां उथियासीं, नाश्तो बि देरि सां कयोसीं ऐं हाणे मां ऐं मुंहिंजी भेणूं वञूं था असां संडे बाज़ारि। मोटी अचे मूंखे हिननि प्लांट्स खे पाणी बि ॾियणो आहे। तूफ़ान खां पोइ हिननि प्लांट्स जी हीअ हालत आहे, सभु मिटीअ में धूड़ में लटिया पिया आहिनि। बाज़ार मां काफ़ी देरि थी आहे त असां मोटिया आया आहियूं। कुझु कमकारियूं थियनि था हिते। सुराण ही कुझु तयारी थी करे पंहिंजे चाट जी। लंच जेको आहे उहो असां खे हाणे हिन सुराण ठाही आहे, पटाटनि जी हिकिड़ी रेसिपी बि ठाही अथई हिन जी वीडियो। चांवरनि खे मां दम ॾिनो आहे ऐं कमु इहो हलंदो थो रहे कंटिन्यू। घर फैलियल आहे काफ़ी। कुझु कपिड़ा था इस्त्री कयूं, शाम जो शादी ते वञिणो आहे त कुझु हुनजी तयारी था कयूं ऐं शॉपिंग बसि कुझु ख़ासि न कई आहे असां, हिन करे हाणे शेयर करण जो टाइम बि न आहे। सो इनशाला उहो बि तव्हां सां जेको अॻियां थींदो वेंदो उहो शेयर कंदमि। हिन महिल ताईं शेयर करण लाइ कुझु कोन्हे। हाणे मां थी वञा प्लांट्स खे पाणी ॾियणु। टाइम असां वटि घटि आहे ऐं कम बि इलाही आहिनि, ॾियणु वठण बि आहे। सो ही शयूं आहिनि कुझु जेके ॻोठे वेंदियूं। हे हिकिड़ो कपिड़नि जो इहो वॻो आहे, ॿियो हे वॻो आहे। हे डिफरेंट भेनरूं अलाह उन्हनि खे अजुर ॾे। मुंहिंजे यूट्यूब जूं व्यूअर्स उन्हनि ॾिसी ऐं कुझु कपिड़ा मुंहिंजे मोकिलिया हुआ। सो इहे कुझु सिबियल कपिड़ा आहिनि जेके मां हिकिड़ी छोकिरी शादी में मोकिलियां थी। 2 ही चादरूं आहिनि। थर्सडे ते जेको असां वियासीं बाज़ारि, असांजी लाइट बंदि हुई त उन में मां इहे वठी आई हुअमि, इहे 2 चादरूं। ऐं उन खां सवाइ इहे टॉलनि जो हिकिड़ो पेयर आहे ऐं हीउ सिबियल वॻो आहे। हे हिकिड़ो पर्स आहे अनस्टिच। हे 2 वॻा आहिनि, हिकिड़ो हीउ पिंक आहे ऐं हिकिड़ो मरून आहे। सो इहे मोकिलियां थी ॻोठ। मुंहिंजी भेनरूं आयूं त उहे खणी वेंदियूं ऐं उन खां सवाइ जेके छांव वग़ैरह आहिनि उहे उतां लाड़काणे मां वठी ॾींदियूं। कुझु पैसा उन्हनि कढिया आहिनि, कुझु मां ॾिना आहिनि। सो गॾिजी सॼी ऐं उन खां अलावा कुझु अनस्टिच सूट्स जेके आहिनि लाड़काणे बि पिया आहिनि, उते मां रखाए छॾिया त उतां बि जेके आहिनि कुझु वॻा वेंदा। सो माशाल्लाह हिन जो बि असां पूरो कंदासीं। सो मथे अचण जो मक़सदु इहो ई हो त मां हीउ जेको आहे सॼो वाइंड अप कयां ऐं पैक करे रखां त जीअं उन्हनि खे खणी वञण में सवलाई थिए। असां सभु तयारु आहियूं, वञूं था शादीअ में। माण्हुनि जा रुॻो मां पेर भरींदमि, याने ख़ैर मां पंहिंजी शिकिल बि भरींदी आहियां पर मां पंहिंजो बि पेर थी भरियां। हे मुंहिंजो पेर आहे गोल्डन वारो, ठीकु आहे। ऐं हीअ सुराण, हीअ ईशल आहे, हीअ मुंहिंजी भेण आहे ऐं हीअ ॿी मुंहिंजी भेण आहे जंहिंजो मां फेस नथी ॾेखारियां। इनखे अचण सां ई ॾाढी वीचारी बीमार थी वई आहे। ऐं उनखां अलावा चाची सफ़ा, हा, हे सभु महिमान वेठा आहिनि ऐं सभु तयारु आहिनि, ठीकु आहे। सो सभिनि जा पेर, तुंहिंजा बि पेर हुया पेर। अमा तुंहिंजी त माण्हुनि फरमाइश कई आहे त अमा सां मिलायो। अस्सलाम वालेकुम अमा। ऐं मुंहिंजे सभिनी यूट्यूब वारनि व्यूअर्स जेके तव्हांखे दुआनि जे लाइ चयो आहे। अच्छा नथी फासे, ओ तुंहिंजी भरायां थी मां। हे मुंहिंजो भाउ आहे सदोरो ऐं हे मुंहिंजो वॾो भाउ। न इहो सां तारुफ़ थियल त अञा पहिरियों बि ॾिठो अथऊं। भाइटे खे निकाह पोश भाइटो आहे मुंहिंजो, हे निकाह पोश भाइटो, ठीकु आहे। सो बाक़ी मां निकाह पोश न आहियां। सो असां हाणे तयारीअ में आहियूं, वेंदासीं हाणे शादीअ ते। असां जेके हुयासीं हिते शादीअ में पहिरियां महिमान आहियूं, केॾा सदोरा, टाइम जा पाबंद ऐं सभिनीनि सां मिलिया जुलियासीं। हाणे कुझु माण्हू अचणु शुरू थी विया आहिनि ऐं असां बसि 1 ॿिए जा फ़ोटो ऐं वीडियोज़ ठाहिण में पूरा आहियूं ऐं हिननि प्लेटनि खे ॾिसूं था वेठा ऐं चमचनि खे।